अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, जीअं त आऊं आहियां खुदू ठकाई ऐं असांजा प्यारा दोस्त असांजा ॿाहिरि जेके बि असांजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक चैनल ऐं टिकटॉक जेको बि असां ॾिसंदा आहिनि उन्हनि खे अपील थी कजे त महिरबानी कंदा असांखे थोरो लाइक कंदा, थोरो शेयर कंदा ऐं थोरो थोरो अॻिते असांखे थोरो वधाईंदा त असांखे मंज़िल ताईं पहुची सघूं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त आऊं तव्हां सां गॾु रमूं दोस्तों, जीअं त असांजे प्यारे दोस्तनि असांखे चयो आहे रमूं तूं असांजो नालो कोन थो खणे। यार नालो खणा थो, असांजो प्यारो दोस्त आहे इनायत ख़ासि खेली मल पहलवान। वाह वाह इनायत, वाह वाह। ऐं असांजो ॿियो जेको दोस्त आहे एजाज़ कहिड़ो, इहो तो ख़बर आहे? मूंखे कोन्हे न ख़बर। एजाज़ मीरबर, एजाज़ मीरबर, अल्ताब पटणी, अल्ताब पटणी। हा, ऐं ॿिया बि असांजा खोड़ सारा दोस्त आहिनि। यार महिरबानी कंदा कमेंट में नालो लिखिजे, इंशाल्लाह आऊं तव्हांजो नालो हणी छॾींदो बस। हा, बाक़ी शेर जो नालो लिखिजे, ऐं उते शेर में अवाज़ गॾु रिकॉर्डिंग करण ईंदुसि इंशाल्लाह। खुदू बि मूंसां गॾिजी ईंदो। ओके, अल्लाह नेगेबान, अल्लाह कंदो ख़ैर, बेड़ा ई पार, आंजा बि पार, मुंहिंजा बि पार, भले नारा ॿुॾी रोन।